मुक़ाबले जी दुनिया में कैरियर कौशल जी केतिरी अहमियत आहे उन खां असां बिखूबी वाक़िफ़ आहियूं। कैरियर कौशलिंग जेका असांजे पढ़ण खां शुरू थिए थी त पढ़ण जे दौरान असां कहिड़ी फील्ड चूंडियूं जंहिंमें असां कामयाबी माणियूं, जेका जदीद दुनिया जे ज़रूरतुनि मुताबिक़ हुजे, जेका असांजे मुआशिरे जे ज़रूरत मुताबिक़ हुजे। ऐं उन खां पोइ असां पढ़ाई करण खां पोइ असां रोज़गार जे हवाले सां कैरियर कौशल जी इलाही सारी ज़रूरत हूंदी आहे, जंहिंजी असांजे मुल्क में इलाही सारी खोट आहे। अॼु असां उन हवाले सां मोबिलाइज़ेशन जो हिकिड़ो सेशन पेश कयूं था। मोबिलाइज़ेशन लफ़्ज़ जी अवां माना सम्झो था, उन जी माना आहे तरगीब ॾियणु, कंहिंखे चीच खां वठी मंज़िल जी तरफ़ वठी वञणु। उन हवाले सां हिकिड़ो किसो, हिकु कहाणी तव्हां सां शेयर कंदासीं बाज़ जी, जंहिंखे असां सिंधीअ में बाज़, उकाब या शाहीन बि चवंदा आहियूं। इहो इलाही सारी कामयाबु माण्हुनि जो खे इलाही सारो इस्तेमालु कयो आहे, जंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत शेर आहे, उकाबी आँख जब बेदार होती है जवानों में, उकाबी आँख जब बेदार होती है जवानों में, नज़र आती है उनको अपनी मंज़िल आसमानों में। ही बि उनजे मोबिलाइज़ेशन जो हिकिड़ो बहितरीनु शेर आहे ऐं ॿियनि शाइरनि बि उनखे जेको आहे इस्तेमालु कयो आहे। बाज़ जी जेका नज़र उहा इंसान खां कई मरतबा तेज़ ऐं उन खां अलावा हू कंहिं बि ताक़तवर जानवर सां मुक़ाबिलो करण जी सघ रखंदो आहे। जेतोणीकि हू खूनख्वार जानवर आहे, पर इलाही जेके कामयाबु इंसान आहिनि उन्हनि जो आइडियल रहियो आहे। असां अॼु हिकु चैंपियन, हिकु कामयाबु इंसान जो किसो तव्हां सां शेयर कंदासीं। जॾहिं हू पंहिंजी मसरूफ़ियात तां वांदो थियो त हुन पाण खे तफ़रीह मुहैया करण लाइ हिकु स्पॉट जी चूंड कई त जीअं ज़हन खे रिफ्रेश करे सघिजे ऐं अॻिते लाइ कामयाबी जो सफ़र जारी रखिजे। उन हिकु जाबलू सिलसिले जी चूंड कई। जॾहिं हू उन जाबलू सिलसिले में वियो त हुनजी नज़र हिकु मुर्गी फार्म ते पई। मुर्गी फार्म ॾे ही वधी वियो। हिन मुर्गी फार्म जे हिकु तरफ़ ॾिठो, वरी मुर्गी फार्म जे ॿिए तरफ़ वियो, ईअं चौधारी मुर्गी फार्म जे फिरियो। उन में हिकिड़ो बाज़ हुयो जेको कुकड़ जे बचनि सां खेॾी रहियो हो, उन्हनि सां चुगी रहियो। हिन खे तइजब लॻियो, बाज़ हिकु खूनख्वार जानवर आहे, हिन कुकड़ जो दुश्मन आहे, उहो उन सां गॾु खेॾे थो पियो, चुगे थो पियो ऐं उन्हनि खे कुझु नथो करे। छा चकर आहे? हुन उनजे मालिक जी पुछा कई। हुनखे ख़बर पई त मालिक जेको आहे उहो हिते ई रहे थो। उन चयो त उहो उनखे घुरायो। हुन मालिक खां माजरा पुछी त बाज़ जी ही बाज़ कुकड़नि सां गॾु कीअं वेठो आहे? उनखे चयो इहा सिंपल ॻाल्हि आहे, इहा हिन में कोई बि अमेज़िंग पॉइंट न आहे। चई मां मुर्गनि सां गॾु बाज़ जा आना बि गॾु रखिया हुया ऐं मुर्गनि सां गॾु बाज़ ॼमियो। उहो इन्हनि सां गॾु वॾो थियो आहे, उन सां गॾु खेॾियो आहे। हाणे उनजे ज़हन में पंहिंजी बाज़ वारी कैफ़ियत मौजूदु ई न आहे। हू पाण खे कुकुड़ सम्झे थो ऐं कुकड़नि सां गॾु हिन फार्म में मौजूदु आहे। काई वॾी ॻाल्हि न आहे। चैंपियन खे ॾाढो दुख थियो। चैंपियन जेके वॾियूं वॾियूं कामयाबियूं हासिलु कयूं, उहो हुन बाज़ खे ॾिसी कामयाबियूं कयूं आहिनि। बाज़ जेको आसमाननि में उॾंदो आहे, वॾे खां वॾे खूनख्वार जानवर सां मुक़ाबले करण जी ताक़त रखंदो आहे। हिन मालिक खां पुछियो त ही तूं बाज़ विकिणंदे? चई मां ज़रूरु विकिणंदुमि। मुंहिंजे लाइ मुर्गीअ खां वधीक हिन जी काई अहमियत न आहे। ही तव्हां मुर्गे जा पैसा ॾेई बाज़ खणी वञो। हुन खां बाज़ ख़रीद कयो। हुन जेको आहे तफ़रीह जो जेको प्रोग्राम आहे मुलतवी करे पंहिंजे घर, पंहिंजे बंगले में वापसि आयो। बंगले जे लान में जेका हुनजे में वेठो, हुन बाज़ खे कश में खणी हुनखे मथे उछलायो। बाज़ ज़मीन ते कुकड़ वांगुरु हेठि किरियो। वरी हुनखे हिन ॿिए दफ़े मथे उछलायो। वरी बाज़ जी कैफ़ियत में कोई फ़र्क़ु न। इन कई मरतबा हुन बाज़ खे मथे उछलायो त मथां बाज़ जे में हरकत अचे, बाज़ में हरकत अचे, उनजी कैफ़ियत में हरकत अचे ऐं उॾे। पर उनजी काई बि कैफ़ियत न आई। हू उन ई ज़मीन ते किरंदो रहियो। हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा रहिया। हिन खे ॾाढो दुख थियो। हिन चयो त बाज़ जी अहिड़ी ज़िंदगीअ खां बहितर आहे त हू मरी वञे। हू हिकिड़े जाबली इलाइक़े ॾे जबल ते चढ़ी वियो। हुन जबल ते वञी बाज़ खे उछलाइण जो फ़ैसिलो कयो। चई हाणे हिन खां बहितर आहे त इहो बाज़ मरी वञे। हीउ जबल ते वियो, हुन बाज़ खे हेठि उछलायो। बाज़ हिकिड़ो ॾाको जॾहिं हिकिड़ी स्टेज किरियो त उनजे जिस्म में काई बि हरकत न आई। कुकड़ वांगुरु हेठि किरंदो रहियो।
वरी ॿियो दफ़ो ॿी स्टेज ते आयो तॾहिं बि टी स्टेज ते आयो तॾहिं बि हुनजे हुन में कैफ़ियत में कोई फ़र्क़ु न आहे, हू कुकड़ वांगुरु ई हेठि किरी रहियो हुयो। ऐं उन खां पोइ बाज़ ऐं ज़मीन जे विच में थोरो फ़र्क़ु हो, या त हुनखे मरी वञिणो हो या हुनखे उॾामणो हुयो। बाज़ जॾहिं हेठि पंहिंजो मोट ॾिठो हुनजा पर खुली विया ऐं हू आसमान में उॾामी वियो। हिन जेको चैंपियन हो उनखे ॾाढी जेको आहे इलाही ख़ुशी थी। ऐं अलामा इक़बाल जो बि हिन ते हिकिड़ा ज़बरदस्त शेर आहे त नहीं तेरा नशीम नए किसर सुल्तानी गुंबज़ का तू शाही नए बसीरा कर पहाड़ों के चट्टानों का। ही जेको मां किसो ॿुधायो इन मां असांखे कहिड़ी ॼाण मिली, इन मां कहिड़ी लर्निंग थी, कहिड़ो असांखे लेसन मिलियो। इन मां मिलियो त जॾहिं तव्हां घटि ज़हन वारे शागिर्दनि सां विहंदव त तव्हांजो ज़हन बि उन तरफ़ वेंदो। जॾहिं तव्हां होशियारु शागिर्द सां विहंदव, उन सां घुमंदव, उन सां पढ़ंदव, तव्हांजे ज़हन में होशियारी थींदी। त शागिर्द लाइ इहो ज़रूरी आहे त हू जॾहिं चूंड करे पंहिंजी क्लास में त हू अॻिनि बेंचुनि ते वेह ऐं उन खां पोइ होशियारु शागिर्द सां पंहिंजी दोस्ती रखे त हुन में उहा कैफ़ियत पैदा थी वेंदी, त उहा माहौल सां गॾु कैफ़ियत पैदा थिए थी।